वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ हिक ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुची वियो। वज़ीर-ए-आज़म फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं ॿिया क़बाइली जरगे में शिरकत कंदा। अमन समेत मजमूई सूरतहाल बाबति ॻाल्हियूं थींदियूं। बलूचिस्तान जे अॻवाननि खे मुख़्तलिफ़ मामलनि ते एतमाद में वरितो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत विच में ख़तरनाक जंग खे रोकियो, अहिड़ी जंग खे रोकियो जेका एटमी जंग में तब्दील थी सघे पई। अमरीका पाकिस्तान ऐं भारत सां वापार जी ॻाल्हि कई। वाज़े कयो त जेके हिक ॿिए ते गोलियूं हलाईंदा उन्हनि मुल्कनि सां वापार न कंदा। पाकिस्तानी हुकूमत जा नुमाइंदा ईंदड़ हफ़्ते अमरीका अची रहिया आहिनि। ॾखण एशियाई मुल्क टैरिफ बाबति मुआहिदो करणु चाहिनि था। बलूचिस्तान जे इलाइक़े सोराब में दहशतगर्दनि जो बैंक ऐं सरकारी अफ़सर जे घर ते हमिलो। एडिशनल डिप्टी कमिश्नर रेवेन्यू हिदायत बुलैदी दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद। बलूचिस्तान हुकूमत जे तर्जुमान जो चवणु आहे त सोराब में बैंक इंतज़ामिया अफ़सर जी रिहाइशगाह ते हमिलो रियासती रिट खे चैलेंज करण जी कोशिश आहे। सोराब बाज़ार में बैंक मां फुर कई हुई। सरकारी अफ़सरनि जा घर साड़िया विया। सदर आसुली ज़रदारी वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पारां सोराब में दहशतगर्दी जी मज़म्मत कंदड़ चवणु आहे त समूरी क़ौम दहशतगर्दी खां मुतहद आहे। दहशतगर्दनि जी ख़ात्मे ताईं जंग जारी रहंदी। झिरक वेझो वीरान ॿेले में हथियारबंदनि जी फायरिंग, माउ ऐं धीउ क़तल, ॿ ॼणा ज़ख़्मी। हथियारबंदनि गोलियूं हणी रज़िया खोसो ऐं संदसि न्याणी अज़ीज़ा खे क़तल करे छॾियो। गोलियूं लॻण सबबि गुलाम दीन ऐं गुलाम मुस्तफ़ा खोसो ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। तरनो मस्ती थाणे जे हद में एटीसी जज जे स्क्वाड ते फायरिंग, हिकु पुलिस एहलकार शहीद व ज़ख़्मी। शहीद एहलकार मक़बूल आज़म शेख जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे ट्रॉमा सेंटर लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त एटीसी जज सखर खां लाड़काणे वञी रहियो हो त अणॼातल हथियारबंदनि फायरिंग कई। जज महफ़ूज़ आहे। हथियारबंद जी ॻोल्हा कई पई वञे। डोकरी में नौजवान जे क़त्ल ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि शटरबंद हड़ताल, धरणो जारी। अॻवाननि जो चवणु आहे त डोकरी में हथियारबंदनि सोनो ख़ान जानियो खे बेदर्दी सां क़त्ल कयो। पुलिस अमन बहाल करण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। ऐं गंबर जी गुलशन रहीम कॉलोनी में बैटरी फाटण सबबि ज़ख़्मी थियल वधीक हिकु नींगर पहुच। अयान अली शेख जी गिम्स अस्पताल में पहुचण बाद फोतनि जो अंग वधी टे थी वियो। 6 ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़। हेडलाइंस